नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आया बिशारत सुमरो संझा सैयद अल्लाह से हेडलाइन से मुल्क अंदर कोरोना वायरस के शिकार वधीक 46 मरीज़ फोत। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 1038 नवा केस रिपोर्ट। वफाकी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध करे छॾी। पेट्रोल 2 रुपया 13 पैसा फ़ी लीटर महांगो थी वियो। पेट्रोल जी नई क़ीमत 110 रुपया 59 पैसा मुक़रर। हाई स्पीड डीज़ल 1 रुपयो 79 पैसा, लाइट डीज़ल 2 रुपया 3 पैसा ऐं गासलेट 1 रुपयो 99 पैसा फ़ी लीटर महांगो थी वियो। हाई स्पीड जी नई क़ीमत 112 रुपया 55 पैसा, लाइट डीज़ल जी नई क़ीमत 81 रुपया 99 पैसा ऐं लाइट डीज़ल ऑयल जो नओं अघु 69 पैसा रुपया महांगो। SSP शिकारपुर तनवीर अहमद दुनियो की अगवानी में शिकारपुर की गली ते ॻोझे कचे वारे इलाइक़े में धड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन। लंजे लाड़े वटि पुलिस ऐं ॾुआरनि में मुक़ाबिलो। ॿिनि ॾुआरनि जे मारिजण जी दवा। पुलिस मूजिब मुक़ाबले दौरान बदनाम ॾुआरी आरिफ उर्फ़ झिरकी तेगाणी ऐं जबार तेगाणी मारिजी विया। लखी गुलाम शाह में 3 ॾींहं अॻु अगवा थियल सखरवासी नौजवान आफ़ताब अबड़ो बाज़ियाब। ऐं गड़ी खैरो वेझो बेगारी केनाल खे ॻोठ फ़कीर मोहम्मद नारजो खां 100 फुट जो घर भॼी वियो। केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। आपाशीअ मिलो घारे वार हंधि न पहुची सघियो।